जेका बाबत मां के खबर दींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक हर साल वांगुरु हिन साल बि दरगाह सूफ़ी कमाल फ़कीर जो उर्स मुबारक धूमधाम सां मल्हायो थो वञे। सूफ़ी राग धमाल ऐं नगर जो पिणु बंदोबस्तु कयो वियो, जिन जी निगरानी फ़कीर मोहम्मद मूसा टालानी पिणु कई, जिन में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। मेहमान ख़ास अहमद अली बिरोही, आर्ट्स कीरो बुरड़ो, फनकार इमरान, फनकार जमाली कामरान जमाली, फनकार इमरान समो। Go on.